इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई बानी ऐं बिशरा बीबी खे हफ़्ते में हिकु ॾींहुं मुलाक़ात कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत तरफ़ां बिशरा बीबी खे अॾियल जेल मुंतक़िल न करण ऐं पीटीआई बानी सां मुलाक़ात न कराइण ते कावड़ जो इज़हार कयो वियो। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब बिशरा बीबी जी बनीगला सब जेल मां अॾियल जेल मुंतक़िली वारी दरख़्वास्त जी ॿुधणी हलाई। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब रिमार्क्स में चयो त 31 जनवरी ते सज़ा खां पोइ 141 औरतूं जेल में दाख़िल थियूं। तव्हां चवंदा हुआ त जेल ओवर क्राउडेड आहे। हुन जो त तव्हांजो मतिलबु आहे त रुॻो सियासत थिए। हिकु पासे चओ था त जेल में जॻह घटि ऐं क़ैदी वधीक आहिनि, त ॿिए पासे 141 औरतूं जेल में दाख़िल थियूं। तव्हां अदालत खे मुतमिन न करे सघिया। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब चयो त घुरायो न पंहिंजी चीफ कमिश्नर ऐं एडवोकेट जनरल खे, तव्हां संदरा वधी बीठा आहियो त रोल ऑफ लॉ जे इंडेक्स ॿुड़ीअ ते अची वञे। अदालत पीटीआई बानी ऐं बिशरा बीबी खे ईद जे मौक़े ते मुलाक़ात कराइण जो हुकुम बि ॾेई छॾियो आहे।